जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल मज़लूम जो आवाज़ आहे ऐं मज़लूम जो आवाज़ रहंदो ऐं इंशाअल्लाह असां अवामी मसला जेको हाईलाइट कंदा रहंदासीं ऐं असांजो मंशूर इहो ई आहे मज़लूम जो आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाइणु ऐं असां कोशिशि कई आहे त के मज़लूम जो आवाज़ अॻिते पहुचाइण जूं। असांजे यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो ऐं असांजे फेसबुक जे पेज खे तव्हां लाइक बि कयो, फॉलो बि कयो ऐं ख़ासि करे जेको मुंहिंजी आईडी आहे उन जा फॉलोअर्स जेके आहिनि अञा उन्हनि में गुंजाइश आहे। बाक़ी मुंहिंजा फ्रेंड्स मुकमल थी चुका आहिनि, इन जे करे आउं दोस्त रिक्वेस्टियूं मोकिलनि था, मूंखे ॾाढो दुख बि थिए थो, आउं उन्हनि खे एड नथो करे सघां फ्रेंडशिप लिस्ट में, छो जो मुंहिंजी लिस्ट मुकमल थी चुकी आहे फ्रेंडशिप। ऐं उन खां पोइ तव्हां मूंखे फॉलो कयो ऐं आउं हिकिड़ी नंढड़ी बि गुज़ारिश कंदुसि त जेतिरा मुंहिंजा दोस्त आहिनि ओतिरा यानी असांखे फॉलो कनि कोन था कमर्शियल लिहाज़ खां, असांजे कम जे लिहाज़ खां। आउं तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं चैनल खे फॉलो कयो ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई कयो। असांजी PDF अख़बार ईंदी आहे ऐं PDF अख़बार लाइ रोज़ानो मुंहिंजी सिंध लाड़काणो लाइ ऐं चैनल लाइ असांखे नुमाइंदनि जी ज़रूरत आहे त जेके शफ़ाफ़ सहाफ़त ते यकीन रखनि ऐं असां उन्हनि जो कमु ॾिसंदासीं, उन्हनि जी वर्क ॾिसंदासीं ऐं उन्हनि खे एप्रिशिएट बि कंदासीं। ऐं इंशाअल्लाह जॾहिं असांजो यूट्यूब चैनल जेको आहे 1000 खां क्रॉस करे ईंदो त इंशाअल्लाह असां उन्हनि सहाफ़तनि लाइ बि सोचींदासीं जेके असां सां कमु करे रहिया आहिनि। फ़िलहालु तव्हां असांजो एतिरो साथ ॾियो, असां मज़लूमनि जो आवाज़ बणिजूं ऐं इंशाअल्लाह जेसीं ताईं चैनल हलंदो तेसीं ताईं असां मज़लूम जो आवाज़ बढ़जंदा रहंदासीं। असांजा टोटली साफ़ जेके बि आहिनि माशाअल्लाह शफ़ाफ़ सहाफ़त यकीन कनि था ऐं असांखे अहिड़ा ई साफ़ सिंधवा घुरिजनि। मुंहिंजे स्क्रीन ते नंबर ईंदो, तव्हां व्हाट्सअप ते मूंसां राब्तो करे सघो था। महिरबानी लख थोरा, अलाह साईं तव्हां सभिनी खे आबाद रखे ऐं अलाह साईं तव्हांखे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह साईं तव्हांखे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणजण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। अस्सलामु अलैकुम।